बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। शुरुआत अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको तमामु जहाननि जो कलकणहार आहे। ऐं सलाम दुरूद सलाम मोहम्मद ऐं आले मोहम्मद ते अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मां आहियां सौराब सूमरो। ऐं कुझु ॾींहं अॻु जेका मूं वीडियो क्लिप ठाही ॾाढी मशहूरु थी वई हुआ। मूंखे यकीन न हुयो, पर मूं उहा हिकिड़ी एज़ अ फन टाइप ठाही। कुझु माण्हुनि सम्झो त इहा तव्हां हुनखे चयो आहे जंहिं छोकिरीअ जी तव्हां इहा पेरोडी कई आहे उनखे चयो आहे। जी न, बिल्कुलु बि न। मां छोकिरियुनि जी या औरतुनि जी तमामु घणी इज़त कंदो आहियां। बाक़ी इहा जेका मूं पेरोडी कई हुई उन्हनि जे स्टाइल ऐं अंदाज़ सां, उहा ग़लती हुई मुंहिंजी। छो जो लो प्रोफाइल हिकु शख़्सियत जी जेकॾहिं पेरोडी कंदासीं त ज़ाहिर आहे माण्हू पहिरियां पुछंदा त कंहिंजी पेरोडी कयो पिया। छो इहा मूंखां ग़लती थी वई। ॿियो लफ़्ज़नि जी चूंड बि थोरी सही न हुई। सोशल मीडिया ते मूंखे ख़बर न हुई त एॾी वरसठ थी वेंदी। ऐं इहा ॻाल्हि मूंखे मुंहिंजो उस्ताद रहमतुल्लाह मान्योठी बि चवंदो रहंदो आहे त तूं कॾहिं कॾहिं अहिड़ी लूस पाई करे वञी विझंदो आहीं या पंहिंजी सतह खां हेठि लही करे कॉमेडी कंदो आहीं। इहा तव्हांजी सतह न आहे। अलीगुल मल्ला बि मूंखे सम्झाईंदो रहंदो आहे, पर उन वक़्तु जल्दबाज़ी में हिकिड़ी इहा वीडियो ठही वई जंहिंजो को लखनि में तमामु घणो माण्हुनि पसंदि कयो, तारीफ़ कई। ऐं कुझु आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि माण्हुनि वरी हुनजी तनक़ीद बि कई, पर असां उन तनक़ीद खे इस्लाह तौरु वरितो। बाक़ी अगरि कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त मां पर्सनली तौर ते उन्हनि खां माफ़ी वठां थो। असांजी कोशिशि हूंदी आहे त सभिनी जी दिलि ख़ुशि कयूं, कंहिं हिकु माण्हू जी बि दिलि आज़ारी न थिए। पर कुझु माण्हुनि दोस्तनि मूंखे सुञाण धुरियनि ऐं मुतबर माण्हुनि चयो त बाबा पोस्ट काई बि रखंदव उनजी ज़रूरु मुखालफ़त में हिकु ॿ कमेंट्स ईंदा ई ईंदा। ऐं केतिरनि माण्हुनि मूंखे मिसाल बि ॾिना त अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो त अगरि यज़ीद खे बि तव्हां घटि वधि ॻाल्हाईंदो त उनजा बि केतिरा ई माण्हू अची वेंदा त छो था हुनखे घटि वधि ॻाल्हायो। सो ईअं थींदो रहंदो आहे। बहरहाल सुहिणी नाज़ जेका सुहिणी तुनियो आहे, सुहिणी नाज़ सॾाए थी। हाणे मूंखे त हुन नाले जी बि ख़बर न हुई। बस हिकिड़ी क्लिप ॾिठी, मूं निसार खोखर साहिबु असांजो दोस्त आहे, सीनियर साहब ई, उन इहा पंहिंजे वॉल ते रखी त मूं हुन ते सिर्फ़ु कमेंट लिखियो त मां हिन जी पेरोडी कई आहे। त हुन चयो मूं ॾे मोकिल। मूं जॾहिं मोकिली त हुन ॿई मिलाए करे क्लिप्स रखी छॾियूं। असांजो हरगिज़ इहो मक़सदु न हुयो। अॻु में बि अलीगुल मल्ला पंहिंजी हलाई वायो हुयो ऐं हुन इहो सभु कुझु ॿुधायो त असांजो मक़सदु इहो न हुयो कंहिंजी दिलि आज़ारी करणु। हा, हिकिड़ी पेरोडी कई ऐं नकल कई ऐं ज़ाहिर जेको असांजो कमु आहे, जेका रोज़ी रोटी बि आहे असांजी। ऐं पेरोडी जे हवाले सां मां इहो ई हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। ॿ टे मिसाल हूंदा, घणा ई मिसाल आहिनि त पेरोडी थींदी आहे हिकु अहम शख़्सियत जी, हिकु हाई प्रोफाइल पर्सनैलिटी हूंदी आहे उन्हनि जी। मां तव्हांखे मिसाल पहिरियों इहो ॾियां त सलमान ख़ान एॾो वॾो सुपरस्टार आहे। उन जी फिल्म आई हुई तेरे नाम। त पहिरियों भेरो जॾहिं सिकंदर सनम हिते तेरे नाम पार्ट 2 ठाही त उन में बाक़ाइदे, तव्हां फिल्म सभिनी ॾिठी हूंदी, जिन न ॾिठी हूंदी हाणे ॾिसी वठनि, त उन में असली फिल्म में हूंदो आहे त सलमान ख़ान छोकिरी खे चवंदो आहे त ईंदे वेंदे मूंखे सलाम कंदी कर, सलाम सर, सलाम सर। त हिन में सिकंदर सनम ॾेखारियो त छोकिरी खे चवंदो आहे त ईंदे वेंदे मूं ते लानत विझंदी कर। ऐं उन फिल्म में उहा सीन आहिनि, तेरे नाम पार्ट 2 तव्हां ॾिसी वठो, यूट्यूब ते पई त ईंदे वेंदे छोकिरी हुनखे चवंदी आहे लानत ते सर, मुंहं ते घरोड़े पुॼो ॾींदसि। त इहा फिल्म जॾहिं सलमान ख़ान ॾिठी, जॾहिं वरी पोइ सिकंदर सनम मरहूम अलाह जन्नत नसीब करे इंडिया वियो ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज में, त सलमान ख़ान हुन सां मिलियो, भाकुर पाए करे ऐं हुनखे सल्यूट कयईं त यार क्या ज़बरदस्त फिल्म बनाई है आपने। और वो सीन तो मुझे हंसा हंसा के पागल कर देता है जिसमें लड़की आपको बोलती है कि लानत है सर। अच्छा, सलमान ख़ान उनखे न पियो वठी सघे खीचे कान त मूं ते लानत विझराई आहे। या मरहूम मुइन अख्तर साहब, जंहिंजो मां फॉलोअर आहियां नंढे हूंदे खां वठी, उहो उन जूं वीडियोज़ बि पयूं आहिनि यूट्यूब ते। दिलीप कुमार जहिड़े लेजेंड आर्टिस्ट जी पैरोडी उनजे साम्हूं थो करे त दिलीप कुमार उनखे एप्रिशिएट थो करे, उनजी ख़ुशी थी थिए उनखे त यार मुंहिंजी पैरोडी मुइन केॾी सुठी थो करे। इवन उमर शरीफ़ जेको मुंहिंजो उस्ताद आहे, गानो बि ॿुधायो मां उन खां शागिर्दी जो, उहो जॾहिं मोहम्मद अली मरहूम साहब जी पैरोडी कंदो उनजे साम्हूं त मोहम्मद अली साहब उथी बीह करे ताड़ी वॼाईंदो उनजे लाइ, ऐं बल्कि फरमाइश कंदो हुअसि त यार मेरी पैरोडी करो मेरे सामने। असांजी पाकिस्तान जी छा, पर पूरे एशिया जी शहीद राणी बेनज़ीर भुट्टो, उनजी पैरोडी अली सलमान जेको छोकिरो उर्दू स्पीकिंग आहे ऐं आज टीवी ते बेगम नवाज़ शरीफ़ बाद में प्रोग्राम कंदो, दुबई जे हिकिड़े म्यूज़िकल शो में मोहतरमा चीफ गेस्ट हुई उन प्रोग्राम में। उते मोहतरमा उनखे चिट्ठी लिखी ॾिनी त इसको बोलो ये मेरी बहुत अच्छी पैरोडी करता है, मैं इसकी जियो पर देखती हूँ, अब मेरे सामने पैरोडी करे मेरी। जॾहिं अली सलमान उन पैरोडी कई उन शो में त मोहतरमा जा लफ़्ज़ हुया त मुझे फ़ख्र है अपने पाकिस्तान पर जिसमें अली सलमान जैसे आर्टिस्ट हैं।
ऐं उन खां अलावा 2004 में जॾहिं परवेज़ मुशर्रफ साहब आर्मी चीफ बि हुयो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बि हुयो, त 2004 में KTN जो अवॉर्ड शो सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी ॿाहिरियां ऑडिटोरियम में थियो हुयो, जिते नेवी जा, एयरफोर्स जा, आर्मी जा सभु माण्हू हूंदा आहिनि। उते मूं जॾहिं परवेज़ मुशर्रफ जी पैरोडी कई त जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ हिन शो में अचे हा त पंहिंजा कमेंट्स कीअं ॾे हा, त तमामु घणियूं उते ताड़ियूं वॻियूं ऐं पज़ीराई थी। उहा ख़बर GHQ में पई हुन वक़्तु जे आर्मी चीफ परवेज़ मुशर्रफ खे, त हुन सिगार जो हिकिड़ो वॾो कश हणी करे पोइ बाद में चयो त आई एम वेरी पॉपुलर पर्सन, यानी मैं इतना मशहूर हूँ तो मेरी पैरोडी की जा रही है ना, बहुत अच्छा, वेल डन। कहिड़ा कहिड़ा मिसाल ॾियां मां अञा वेही करे। पीर साहब पागारो एॾी वॾी शख़्सियत असांजी सिंध जी, बल्कि पाकिस्तान जी, दुनिया लेवल जी, साईं शाह मर्दान शाह, उनजी कार्टून ठाहींदो असांजो दोस्त मुनवर अबड़ो अख़बार में, काविश में। पीर साहब पागारो एतिरो ख़ुशि थींदो जो उहे कार्टून जी कटिंग कराए पेनाफ्लेक्स ते ठाराए पंहिंजे ऑफिस में अञा ताईं बि लॻियल आहे। ख़ुशि थींदो हो त मुंहिंजे लाइ कार्टून ठाहिया अथव मुंहिंजा, ऐं पाण वधीक पाण मज़ाक खे पसंदि बि कंदो हुयो। असांजो दोस्त आहे सोबदार, मीर सोबदार सईद, उनखे त लैपटॉप गिफ्ट बि कयो हुयईं, हिकिड़ो उन शेयर ॿुधायो हुअसि को कंप्यूटर ते, त मज़ाक खे पसंदि कंदड़ माण्हू हुयो। बसि मूंखां ग़लती इहा थी वई त लो प्रोफाइल जी ज़ाहिर पैरोडी कई। बाक़ी न मूं जेकॾहिं तव्हांजी इहा ख़्यालु आहे मुमताज़ मौलाई जी पैरोडी कई आहे, त उनजी पैरोडी त असां घणो वक़्तु अॻु में करे चुका आहियूं आवाज़ TV ते, मज़ेदार महफ़िल में। निगत नाज़ जॾहिं अलीगुल थियो हुयो, त हाणे निगत नाज़ जॾहिं बि असां सां किथे शोज़ में मिलंदी आहे त अलीगुल खे चवंदी आहे तूं मुंहिंजी उस्ताद आहीं। ऐं मां जॾहिं मुमताज़ मौलाई साहब जी पैरोडी कई त मुमताज़ मौलाई एतिरो ख़ुशि थियो हुयो, असांखे शोज़ में मिलंदो आहे, चवंदो आहे तव्हां आख़िरी आहियो यार, तव्हां जेका मुंहिंजी पैरोडी कई हुई। त असां वटि अलाए छो ईअं सहब जो मादो घटि थींदो थो वञे ऐं माण्हुनि में बर्दाश्त न रही आहे, ख़ासि करे असां वटि सिंधी मीडिया में। सो छा चवां, मां वधीक दोस्त ॿुधाईंदा पंहिंजे कमेंट्स में। मुंहिंजे ख़्याल में मां बि थोरो हिसो वठां जी। जीअं त जेको आहे दोस्तनि शायदि इहो सम्झो हूंदो त मुमताज़ मौलाई जी असां पैरोडी कई आहे, या न मुमताज़ मौलाई जो असां नालो वरितो आहे, न कंहिं शाइर जो नालो वरितोसीं, न सुहिणी पारत साहिबा जो। मूंखां ग़लती थींदी रहंदी आहे, त असां कंहिंजो बि नालो न वरितो आहे। जेके जेके दोस्त इन शख़्सियतनि जा नाला था वठनि, सम्झो उहे उन्हनि जी जेको आहे सो तज़लील कनि था, या उहे उन्हनि जे लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु था कनि। मुमताज़ मौलाई लाइ कॾहिं बि असां अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदासीं, छो जो उहो असांजो दोस्त आहे, असां सां प्यारु कंदो आहे मुमताज़ मौलाई, ऐं जिथे बि मिलंदो आहे। ऐं असां त अलाह साईं खां ख़ुशि थींदा आहियूं त अलाह साईं जंहिंखे इज़त ॾींदो आहे उहो अलाह ॾींदो आहे, इंसान जे हथ में न आहे। पर दोस्त जन कमेंट्स ॾिना नाला वठी करे, या सोराब सुमरे जेको नालो वरितऊं या मुंहिंजो, त इहो तमामु पर्सनल आहे। इहो शायदि हुननि को साड़ जेको आहे, या जेको सुहिणी पाण जेको नालो वठे थी, या बुजा ॾियो पुट मुंहिंजी सुहिणी बची तोखे न आहिनि इहो असां तोखे न ॾिनो आहे, हिकिड़ी पैरोडी हुई। पैरोडी में हिकिड़ो लफ़्ज़ आहे लानत जो लफ़्ज़, दूरी जो लफ़्ज़ आहे, जज़ीज़ खे बि लानत मिलंदी आहे न, दूरी जो लफ़्ज़ आहे उहो। इन जे लाइ जेको आहे सो असां तव्हांखे न चयो आहे, न कंहिंखे चयो आहे। तव्हांजी जेके असां ॾिठोसीं जेके वीडिया, असांखे हुन सां इहो ॾुखु थियो जो तव्हांखे ॾुखु थियो आहे, तॾहिं असांखे ॾुखु थियो, न त इहे असां वीडियो ठाहींदा रहंदा आहियूं। को असांखे माण्हुनि खे असल में खिलाइणो आहे, असांखे बंदूक खणी मारियूं नथा। ऐं इहो बि ॿुधायां त जॾहिं असां तव्हां ॾिठो हूंदो KTN ते, जॾहिं कचहरी चांहि जे कप ते अली काज़ी साहब प्रोग्राम कंदो हो, त उन में अली गुल पैरोडी कई हुई अली साहब जी। त उन में अली काज़ी साहब पंहिंजो उहो ई कुर्तो जेको उन मुशर्रफ जे इंटरव्यू दौरान पातो हुयो, उहो कुर्तो घुराए ॾिनो हुई घरां, त गेटअप बि उहो ई कयो सेम, पघार बि उन खां वठूं, चैनल बि उनजे ते कमु कयूं, उन जे ई चैनल ते उहा शइ ऑन एयर थी। वरी जॾहिं हाणे मज़ाकगिरी में असां प्रोग्राम शुरू कयूं पिया KTN न्यूज़ ते, त अली साहब पाण चयो त पहिरियां मुंहिंजी पैरोडी कयो, फरमाइश कयईं। इहा हूंदी आहे हिकिड़ी सोच, हिकिड़ी लेवल हूंदी आहे माण्हुनि जी, त यार पैरोडी कयो त कंहिं सुठी शख़्सियत जी, वॾी शख़्सियत जी कयो, जीअं उहा वधीक मशहूरु थिए। हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त जेतिरा माण्हू घटि आहिनि जेके तनक़ीद कनि था या हुननि खे बुरो लॻो आहे, बहरहाल जिन खे बुरो लॻो आहे उन्हनि खां असां माज़रत खां आहियूं, माफ़ी था वठूं। ऐं जिन खे सुठी लॻी आहे असांजी इहा वीडियो, त उन्हनि जी बि वॾी महिरबानी। पर असां आईंदा इहो ख़्यालु रखंदासीं। वाक़ई मां अर्ज़ु कंदो हुउसि जीअं त मोहम्मद अली खे बि ॾाढी वीचारे कावड़ आई आहे, तमामु घणी। मोहम्मद अली थईम साहब खे ॾाढी कावड़ आई हुनखे, शायदि हुनजी को शायदि हुन पर्सनली शायदि का हुजे हुनजी दुश्मनी का, उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां जी मुमताज़ मौलाई साहब जी जानी शायदि जतो ई हो,
उन को हिकिड़ो गानो ठाहियो, मां यकीन कयो जो मुंहिंजो इहो ख़्यालु हो त मां हुन ते केस कयां। मां त इहो चवंदो हुउमि त लाड़काणे में छा माण्हू न आहिनि जो उन मुमताज़ मौलाई हिकिड़े मुतबर जे लाइ एॾा हुन लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, अहिड़ी शाइरी हुन गानो चयो ऐं हिकिड़ो जानी जतो, इहो सभु तव्हां सभिनी खे यादि हूंदो जेके मुमताज़ मौलाई जा परस्तार आहिनि। त इहे असां को उन ते ज़ाती असां मुमताज़ जो न नालो वरितो आहे न उनजी शाइर जो। मुमताज़ असांजो पर्सनली दोस्त आहे मुमताज़ मौलाई, ऐं उहो असां मां हुनजी सुरा पेरोडी कई हुई, असां हुनजो शागिर्दु ॾेखारियोसीं जेको पेरोडी। त पेरोडी जेकी थींदी आहे उहा वॾनि माण्हुनि जो थींदी आहे, थोरो सोच खे वसी कयो, ओ सिंधियो सोच खे थोरो वसी कयो, ईअं पाण खे तबाह न कयो। मोहम्मद अली थईम जो अलीगढ़ जेका ॻाल्हि कई त कहिड़ी हुन सां उहा शइ पर्सनल आहे, मां क्लियर कंदो हलां त हुन हिकिड़ो व्हाट्सअप ग्रुप ठाहियो, उन में जंहिंमें मूंखे बग़ैर मुंहिंजे पुछण खां मूंखे ऐड करे छॾे, जेका ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़राबु लॻंदी आहे, बल्कि हर कंहिंखे लॻणु घुरिजे त कंहिंखां बग़ैर पुछण जे हुनखे कंहिं ग्रुप में ऐड करे छॾिजे। ऐं मूंखे ऐड करे पोइ बाद में वरी पर्सनल में मूंखे अची चए त मां तोखे हिन ग्रुप में ऐड कयो आहे भाउ, सो अची ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए, कुझु ॻाल्हाए, पंहिंजी एंट्री ॾे हुते। त मां शुरू खां वठी अलाए छो कुदरती तौरु मूंखे न वणंदो आहे इहो, त मां हुते न आयुमि, मां पेरेंट्स न ॾेखारी पंहिंजी। उहा शइ हिनखे ख़राबु लॻी, हिनखे ग़लति लॻी, जंहिंजे करे हुन वरी पंहिंजो इहो नाला खणी करे वेही ईअं चयो आहे त हुन इहो ग़लति कयो आहे या छा कयो आहे। बहरहाल सोनी नाज़ जेका आहे, सोनी तुनियो, मूंखे ख़बर न आहे त उहा सिंगर आहे या एक्ट्रेस आहे शायदि, ओल्ड हाउस ड्रामे में हुई, मां ॾिठी रियाज़ सूमरो वारनि सां जेको सईद तुनियो वारनि जो ड्रामो हुयो ते अली रोशन शेख साहब जो, उन में शायदि डॉक्टर जो या नर्स जो कैरेक्टर हुयसि। मूंखे ख़बर न आहे त सिंगर बि थी वई आहे हाणे या न, मतां थी सघे थो, छो जो जेको माण्हू मशहूरु थींदो आहे उनखां पोइ वरी मुख़्तलिफ़ ॿिया बि फ़नकार उनजे नाले सां हलंदा आहिनि। जीअं जलाल चांडो मरहूम फोत थी वियो त उनखां पोइ केतिरा ई जलाल अची विया, गरम जलाल, तेज़ जलाल, पितकुड़ो जलाल, थधो जलाल। त वरी जॾहिं मुमताज़ मौलाई साहब माशाल्लाह हिट थी वियो, अञा बि हिट आहे, त ॿिया बि केतिरा ई मौलाई अची विया आहिनि हुनजे नाले जे कट ते रखाइनि था, उन वांगुरु ई ॻाइनि था। ईअं निगत नाज़ साहिबा जीअं मशहूरु थी, हिट थी, असांजी त सुठी दोस्ती आहे हुन सां पुराणी, स्टेज ड्रामनि खां वठी 91-92 खां वठी। त निगत नाज़ खां पोइ वरी मुख़्तलिफ़ निगत नाज़ बि अची वियूं, सफ़ा निगत नाज़, नंढड़ी निगत नाज़। ऐं बहरहाल सिंगर थियनि था, सुठी ॻाल्हि आहे। दोस्तो हाणे मुंहिंजे ख़्याल में असांजी इहा तकरीर पूरी थी, वॾी महिरबानी। हिकु दफ़ो वरी बि इहो चवंदासीं त पंहिंजी सोच खे वसी कयो, वर्ल्ड लेवल ते अचो। दुनिया में ज़ालिम तरीन जेके लिखियो वेंदो आहे डोनाल्ड ट्रंप, अमेरिका जो सदर आहे, उनजी पैरोडी उनजे मुल्क में ई थिए थी ऐं उहा ऑन एयर थिए थी ऐं उहो ख़ुशि थिए थो। पर असांजा माण्हू अलाए छो पाण ॾे था सम्झनि, ईअं हुजे त पोइ इंडिया जो जेको गानो अचे थो, माना पोइ असां हुनखे चऊं त यार इहो असांजी माउ भेण खे थो चवे त तू मेरी ज़िंदगी है या मैंने प्यार तुझी से किया है। कुमार सानू जी हिम्मत कीअं थी, असांजी माउ भेणनि खे अची करे चए थो मैंने प्यार तुझी से किया है। अजीब सोच आहे। बहरहाल हाणे टाइम बि घणो थी वियो आहे ऐं 521 दोस्त हिन वक़्तु ॾिसनि था मूंखे। तव्हां पंहिंजे कमेंट्स में असांखे ॿुधाइजो त असां सही आहियूं या ग़लति आहियूं। बाक़ी जेको असांजो कमु आहे उहो असां कंदा रहंदासीं ऐं माण्हुनि खे खिलाइणु, ख़ुशियूं ॾियणु। कंहिंजो पीउ बि नथो रोके सघे, असांजो कमु इहो आहे खिलाइणु, इहो त कंहिंजो पीउ बि नथो रोके सघे। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि राजू श्रीवास्तव बि कई हुई, जे तव्हां यूट्यूब ते ॾिसंदव, अमिताभ बच्चन साहब उनखे घुराए करे चवे थो त राजू श्रीवास्तव यू आर माई फेवरेट कॉमेडी एक्टर। राजू श्रीवास्तव उनखे चए थो अमित जी मैंने सारी ज़िंदगी आपकी पैरोडी कर करके मैं करोड़पति बन गया हूँ। अमिताभ बच्चन जा लफ़्ज़ हुआ, अमिताभ बच्चन साहब एॾो वॾो नालो बॉलीवुड जो छा पूरी दुनिया जो, उहो उनखे चए थो त राजू जी जो आप काम कर रहे हैं ये मैं जिंदगी भर नहीं कर सका, आप बहुत बड़ा काम कर रहे हैं, वी प्राउड ऑफ यू। सो वधीक ॿिया मूंखे मिसाल अञा त आहिनि घणा ई जेके ॾेई सघजनि था, पर टाइम बि घटि आहे। सो वरी तव्हां सां इनशाला कॾहिं लाइव थीबो। हाणे तव्हांजा कमेंट्स ॾिसूं त कहिड़ा कहिड़ा आया आहिनि, छा चई रहिया आहियो, तव्हां सां वरी लाइव थींदासीं। वॾी महिरबानी।